اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم. अजीज दोस्तों भाई, बाकी जलसे की दावत मिली मां सोचुम त जलसे जो उन्वान ठाही असां उस्तादनि जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त असां उन्वान जे मुताबिक़ ॻाल्हायूं। आम बदल जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, उस्ताद जो जेको मग़ज़ सोचे उन ते बयानु कंदा आहिनि। ॾिठुमि त इस्तान बि कयो फ़िक्र आख़िरत, फ़िक्र आख़िरत जीअं जो मां ॾिठो ॾाढो न लकी आहे। अॼु बणाए त अहिड़ो हिकिड़ो मौज़ू आहे वॾनि गौस ऐं अब्दालनि कुतुबुल अख़्तार उन्हनि जो मौज़ू आहे। असां में त अञा माण्हूपत बि न आई आहे, इंसानियत बि न आई आहे, इन ते मां छा बहस कंदुमि। अलबत्ता दिलि में इहो ख़्यालु आयो त आख़िर उन्हनि जी सोबत में 8 सालनि खां वठी मुंहिंजी उमिरि हुई 8 साल। उन वक़्त खां वठी मां इन्हनि बुज़ुर्गनि सालिहनि अल्लाह जे सोबत में रहियो आहियां। अॼु काफ़ी उमिरि खे धिके विया आहियूं। पोइ सोच में जेका ॻाल्हि उन खां ॿुधी आहे कुझु त बयानु कजे। पाण में इंसानियत हुजे न हुजे, पर उहा ॻाल्हि जेका हुननि खे ॾिठी आहे ॿुधी आहे कुझु त कजे। अज़ीज़ दोस्त भाइरो, फ़िक्र आख़िरत तमामु ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। पहिरियों तव्हां सम्झो त हिन में लफ़्ज़ आहिनि 2। हिकु आहे लफ़्ज़ फ़िक्र, ॿियो आहे लफ़्ज़ आख़िरत। इहे जुदा जुदा मौज़ू आहे। फ़िक्र ते बयानु जुदा आहे, आख़िरत ते बयानु जुदा आहे। जॾहिं फ़िक्र जो बयानु थींदो त ज़िक्र जो बयानु बि लाज़मी आहे। जॾहिं आख़िर जो बयानु थींदो त आख़िर जहान ॿिया काॾे विया उन जो बयानु बि लाज़मी आहे। हितां तव्हां अंदाज़ लॻायो त इहो कम अज़ कम फ़िक्र आख़िर जो मौज़ू 1.5 कलाक 2 कलाकनि जो मौज़ू आहे। इन मौज़ूअ खे हिकिड़ो कोड़ो माण्हू ईअं निभाईंदो। मुख़्तसिर तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त फ़िक्र छा आहे, आख़िरत छा आहे। फ़िक्र जी माना आहे इंसान अखियूं बि बंदि कंदो, कन बि बंदि कंदो, तनाए में वेंदो, ढुंढ विझंदो, इहा सोच कंदो त मां हिते कंहिंसां वेठो आहियां ऐं उहो छा थो चाहे, छा में राज़ी थिए थो। तव्हां हिकिड़ो सुवालु कंदो त आख़िर जेको असांजो महबूद आहे, असांजो मक़सूद आहे, असांजो महबूब आहे, असां हुनखे ॾिसूं छो न, जॾहिं आहे बि हिते। के माण्हू झंड जी इबादत कंदा, झंडे खे ॾिसनि था। क़बर जी इबादत कंदा, उनखे ॾिसनि था। सिज जी इबादत कंदा, उनखे ॾिसनि था। मतिलबु असांजो महबूद आहे बि सॼो महबूद खे ॾिसूं छो नथा। उहे जवाब अलाह पाक 25 पारे जे रुको पहिरें में अलाह खे बयानु फरमायो, अलाह इन्नो बिकुल्लि शैइन मुहीत। माना मां तुंहिंजे अखि जे पर्दनि खे बि ढके बीठो आहियां। कपिड़ो वेझो आहे त भई इंसानु ॾिसे थो, वेझो आहे ॾिसे थो, अञा वेझो आहे ॾिसे थो, अञा वेझो आहे ॾिसे थो। अखियुनि जे पर्दनि खे ढके वेंदो त कपिड़े खे बि ॾिसी कोन लॻंदो। अलाह फरमाए थो मां तोखे साॻ रगनि खां त वेझो आहियां, पर तुंहिंजे अखियुनि जे पर्दनि खां बि तोखे वेझो आहियां। मां तोखे वकोड़े बीठो आहियां, बाक़ी ॾिसी कोन लॻंदे, बाक़ी आहियां मां समाज आहियां। हाणे तूं ॿियो साल कॾहिं त भला जॾहिं अलाह पाक जो फ़िक्र कयोसीं
असां हुनखे पंहिंजे वेझो सम्झोसीं लहूं कीअं वञे थी महबूब आहे महबूब आहे लहूं कीअं मिलूं कीअं हर वक़्तु पंहिंजे अलाह खे पंहिंजे फ़िक्र में सामे सम्झे त हिते वॾी ताक़त वारी शइ मौजूदु आहे मूंखे ॾिसे थो ऐं आहे बि ॾाढो डब्बार जेका पकिड़े को छॾाए कोन सघंदो एॾो तसवर एॾो फ़िक्र पटी वञे पोइ इंसान गुनाह न कंदो जॾहिं गुनाह न कई अलाह जी एॾी अज़मत हुनजे सीने में वेहिजी वई अलाह जी मोहबत एॾी वेहिजी वई बसि हाणे अलाह वटि थी वियो पोइ चवंदा मां त कोई सभु पुछंदुमि त मुंहिंजा भाउ मिठा फ़िक्र इहा शइ आहे जो हर वक़्तु इंसान पंहिंजे अलाह खे पंहिंजे साम्हूं सम्झे हा असां ॿोली ॼायूं अची ॾाढी सां आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहे फ़िक्र कोन्हनि दुनिया जो फ़िक्र त जाम आहे दुनिया कीअं दॿो कजे पाण में झेड़ो कीअं जुमाइजे ज़मीन ते कब्ज़ो कीअं कजे दुकान कीअं वधाइजे चङाबंदी कीअं कजे इन्हनि फ़िक्रनि में डिप्रेशन थी वियो पर पंहिंजे अलाह जे फ़िक्र में असांखे हिकु लहज़ो बि हासिलु कोन थियो इहो आहे फ़िक्र अबा फ़िक्र जेको हूंदो आहे हर ज़िक्र सां फ़िक्र हूंदा आहिनि कॾहिं त के फ़िक्र अहिड़ा हूंदा आहिनि जो उन में सम्झायो वेंदो आहे त हर शइ जेका आहे ठिकर विकर आहिनि इहो तसवुरु कयो हर शइ जेका बि सुहिणी आहे हर शइ जेको माल आहे जेको बि खज़ानो आहे इहे ठिकर ऐं वितर आहिनि को मौलाना जॾहिं जहाँ में कुल माण्हू तव्हांखे ॾिसनि था अलाह अब्दाल अची वियो सभिनि जो तवजो तव्हां में त हजर ऐं बदर जो हिकिड़ो फ़िक्र हूंदो आहे हजर ऐं बदर हजर माना पथर बदर माना भितर अहिड़ो फ़िक्र सम्झायो वेंदो आहे त जेका बि शइ आहे इहा ठिकर भितर आहे ऐं इहा वाक़ई आहे क़यामत जो ॾींहुं थींदो वॾो इंसान ढेर ॾिसंदो ठिकरनि भितरनि में पोइ उते चवंदो हे दुनिया जे जान में हूंदा हिते कान आया अल्लाह जे पासे खां आवाज़ ईंदो इहा तव्हांजी दुनिया जेका तव्हां गॾे आया हो ठिकर भितर खणी आया हो ऐं अथव कम में मिलियो हीअ सॼी दुनिया ठिकर भितर मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जी हासिल करण खां पोइ अलाह मिलंदो आहे त तव्हां जेको मौजूदु रखो आहे फ़िक्र आख़िर ॾाढो हिकिड़ो अहम मसइलो आहे असां सीधारी सां वक़्तु गुज़ारियो आहे पर असां इन मसइले में अञा ताईं वाक़ुफ़ न आहियूं कॾहिं त फ़िक्र उहो हूंदो आहे जो इंसानु सोचींदो आहे त भला छड़ो अलाह आहे कि ॿियो बि अथसि हेॾो जान कीअं थो हलाए अलाह फरमायो अंदर बि ॻाल्हि कंदा आया तुंहिंजी क़ौम जी त फ़िक्र कंदो त मूंखे सम्झी वेंदो त मां कहिड़ो आहियां साईं फ़िक्र कीअं कयूं सोचियो त हिन काइनात जे ठाहिण में अलाह सां ॿिया बि आहिनि जेका ॿिया बि अथसि त पोइ त अलाह जो आजिज़ जेको आजिज़ आहे त उहो महबूद न हूंदो आहे इहो फ़िक्र कजे अकेलो त पियो ठाहे सघे कॾहिं 25 शयूं ॾह मिलायूं इहो फ़िक्र ॻाल्हि में अची वञे इंसानु सम्झी वेंदो त असांजो ताक़तवर जेको अलाह अकेलो आहे कॾहिं फ़िक्र इहो कबो आहे त भला अॻ में हुकूमत कंहिं ॿिए जी हुई हिन अलाह जे कब्ज़ो कयुसि पोइ जेकॾहिं ईअं आहे हुकूमत ॿिए जी आहे हिन कब्ज़ो कयो त कब्ज़े खोर जेको हूंदो आहे आजिज़ हूंदो आहे चओ इहो महबूब बि न आहे असांजो जॾहिं अहिड़ो फ़िक्र कंदो पोइ अलाह खे अकेलो सम्झी वेंदो कॾहिं इहो फ़िक्र कबो त अलाह तबारक व तआला काइनात खे ठाहियो भला अॻे अहिड़ी काइनात मौजूदु हुई या न हुई जेकॾहिं हुई त पोइ उनखे ॾिसी पोइ ठाहियईं पोइ बि आजिज़ अलाह पाक थी वियो आजिज़ पंहिंजो मग़ज़ अकुलु कोन ॿिए खे ॾिसी पोइ ठाहियईं पोइ सम्झ में फ़िक्र करण सां का असांखे शइ हासिलु थींदी त अलाह साईं आजिज़ न आहे उहो असांजो महबूब ताक़तवर आहे जेको बिना कंहिं मादे जे ठाहे सघे थो एॾा फ़िक्र करणा पवंदा हाणे मूंखे ॿुधायो त एॾो फ़िक्र असांखे हासिलु आहे
कॾहिं फ़िक्र अहिड़े क़िस्म जो हूंदो आहे ज़िक्र कबो आहे इंसान ईअं सम्झे त मूंखे हिते को बि कोन्हे न को वण आहे न को ज़मीन आहे न को आसमान आहे न सिज आहे न चंड आहे न जाइ आहे का शइ कोन्हे फ़क़ति हिकु अलाह जी ज़ात मौजूदु आहे बसि एॾा फ़िक्र कंदो आहिनि भई इंसान पंहिंजो पाण खे महदूद सम्झंदो आहे त मुंहिंजो जिस्म ई कोन्हे पोइ अलाह जी मोहबत में इंसानु करे करे कबाबी थी वेंदो आहे एॾनि फ़िक्र करण खां बाद में असांजे साम्हूं अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियो आहे हिकिड़ो शख़्स अलाह वारो हुयो ॿियो जो आयो त हे त फलाणो फ़क़ीर जेको आहे गभा गभा थिए पियो आहे हिन खां त खून वहे थो हे त जेको आहे टुकर थियो पियो आहे गोश्त कुझु थियो पियो आहे हालांकि उहो त हुयो सुम्हियलु पोइ जॾहिं उहो जाॻियो त पोइ चईं तव्हां त गभा गभा थिया पिया हो तोखे कीअं ख़बर पई उन खे चुप कजांइ उहो बि अलाह वारो हुयो उहो बि अलाह वारो हुयो एॾनि फ़िक्र करण खां पोइ फनाई हासिल थींदी आहे वॾा बाबू फ़िक्र आख़िरत जो मौज़ू त सवलो थियो ना त सवलो थियो हाणे तव्हां साम्हूं गभा गभा थिए केरु ज़िक्र में मशगूल थिए केरु अलाह जे मोहबत में गर्क थिए केरु वॾो मसइलो आहे कॾहिं इंसानु ज़िक्र कंदे कंदे को फ़िक्र अहिड़े क़िस्म जो हूंदो आहे उनखे चइबो आहे अर जो ज़िक्र उन खां बाद में सलाह शरीफ़ पढ़णी पवंदी आहे इंसान खे फ़िक्र ग़ालिब हूंदो आहे त मां रोज़ अतर में ज़िक्र कयां थो एॾे क़िस्म जो फ़िक्र करणो पवंदो आहे पोइ उन इंसान खे छा थींदो जो उनखे हज़ूर पाक जो ज़ियारतूं जल्दी जल्दी हासिल थींदियूं आहिनि फ़िक्र करण खां पोइ हा तव्हां हेॾी जमात वेठा आहियो तव्हां त वज़ीफ़ा था पढ़ो वज़ीफ़ा त वज़ीफ़ा पढ़ो त हज़ूर जी ज़ियारत थिए बाबा हुते वज़ीफ़े जी घुर्ज न हूंदी आहे हुते फ़िक्र जे ग़लबे जी घुर्ज हूंदी आहे फ़िक्र एॾो करणो पवंदो आहे खाली वो अहमद साहब रहमतुल्लाह अलैह उहो रोज़ाना रात जो भी ज़ियारतूं कंदो मंझंदि जो सुम्हे त बि नबी जी ज़ियारत कंदो छा हुयो अहिड़े क़िस्म जो फ़िक्र ग़ालिब हूंदो हुननि में हिकिड़ो शख़्स आयो हज़रत साईं वॾनि जी ख़िदमत में जिते मां वॾा लख पढ़िया अथमि सवा शरीफ़ वॾा ज़ियारत नथी थिए हिकिड़े ॿियो फ़क़ीर जेको हुयो असां ॾिठो होसीं बचपन में त उनखे सलवार फाटल हुई न त फाटल हुई हुनखे चिपल न हुई हुनखे ॻंढियूं ॾींदो ॻंढियूं सुथण फाटल खे ॻंढियूं ॾींदो लसी ठाहींदो लसी वहींदो उनखे सॾु कयो जे फ़क़ीर हेॾे आहे फ़क़ीर आयो चईं तूं सलाह शरीफ़ घणी थो पढ़े अॻ में चईं नबी शइ कंदो आहे हा त कंदो आहे जे कॾहिं कंदो आहे जो रोज़ानो कंदो आहे उहो फ़क़ीर सिधो सादो ॾिनी सलवार फाटल हुजे लसी बि विराए लंगर जी रोज़ानो कंदो आहियां जे पोइ भला सलाह शरीफ़ केतिरो अंदाज़ पढ़ी थो ई फ़क़ति 10 दफ़ा फ़क़ति 10 दफ़ा रोज़ानो पोइ साईं फरमायो इहो फ़िक्र जो नतीजो आहे एॾो फ़िक्र ग़ालिब अची वञे ऐं एॾी मोहबत हज़ूर पाक जी ग़ालिब थी वञे इंसान खे ज़ियारत आसान थींदियूं आहिनि त मुंहिंजो मक़सदु आहे फ़िक्र दुखी शइ आहे नालो उनवान सवलो आहे फ़िक्र आख़िर लिखी छॾियोसीं सुरनि सवालनि सां का हासिल न थींदी वॾो मग़ज़ु हणणो पवंदो वॾी सोच करणी पवंदी उनखां पोइ इंसान खे मंज़ूर कंदी पहुचंदो आहे त मां तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाई असां सॼी अशीदारी कई आहे त असांखे इन मसइले जी अञा ख़बर कोन पई आहे त आहे छा आख़िर छा आहे जे आख़िरत में तव्हां वेंदव त तोखे माना मिलंदो गर्कूं गर्कूं फ़िक्र आख़िरत गर्कूं खजीअ जो गर्कूं हा खजीअ गर्कूं न हुजे न को गोशा कम जा न ख़ैरका कम जूं न से ख़बर कम जो न छड़ियूं कम जूं बाबा आख़िरत जी माना गर्कूं आहे तुंहिंजी ज़िंदगी जो मग़ज़ु तुंहिंजे ज़िंदगी जो गर्कूं आख़िरत आहे जेका तूं आख़िरत हासिल न कई ऐं तूं आख़िरत न कमाई जन्नत न कमाई आख़िर सम्झो था आख़िर जी माना हज़रत साईं वॾा फरमाईंदा हा अहिड़ी दुआ कयो फ़क़ीर ॾींदा अहिड़ी दुआ कयो जो आख़िरत हासिल थिए कंहिंजा कीअं हासिल थींदी कि दुआ कयो त पंहिंजे अलाह खे राज़ी ॾिसूं हितां जो वञूं त पंहिंजे अलाह खे राज़ी ऐं ख़ुशि ॾिसूं इहा आख़िरत आहे हाणे इहो फ़िक्र कान अचे इहा आख़िरत कान अचे हर कंहिंखे भउ इहो आहे त मरदासीं त पोइ छा थींदो बाबा जे तो में मोहबत पैदा थींदी न अॼु पढ़ियोसीं तफ़सीर में तजीबीन लफ़्ज़ आयो तजीबीन अल्लाह ततफ़ान मलाइकत तजीबीन मलाइक उनखे अलाह खे जॾहिं वफ़ाद कराईंदा पोइ ख़ुशि हूंदा आहिनि ख़ुशि
माना असां पंहिंजे मालिक ते वञूं था छो त अहिड़े क़िस्म जा आसार हुनजे अॻियां अलाह पाक पैदा कंदो आहे। अलाह पाक कॾहिं कॾहिं पंहिंजो दीदार बि कराईंदो आहे। अलाह भाई इब्न फारिस रहमतुल्लाह अलैह जॾहिं फोत थिए पियो त जन्नत अलाह पाक ॾेखारियसि। जन्नत हे जन्नत थी, हे मेवा थी, हे हुरा थी, हे तुंहिंजी लाइ पोइ रोई पियो की मां पाणी वयसि पियो। अलाह साईं पोइ त मुंहिंजी ज़िंदगी वई आहे। बैत पढ़े थो लोकान मंज़िलती बिल हुब इंदकुम मां क़द रही तो फ़क़त ज़य्यत अजामी। तंहिंजे करे हे हुरा हे जन्नतूं हे बाग़ मुंहिंजे मिलिया, मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई। मुंहिंजो मक़सदु इहो कोन हुयो, मुंहिंजो मक़सदु इहो त मां तोखे ख़ुशि ॾिसां। अलाह रखे थो मौत जे वक़्त में त मां तोखे ख़ुशि ॾिसां, मुंहिंजो मक़सदु इहो हो। हिते अलाह पाक चए वाक़ई मुंहिंजे मोहबत में ग़रक़ हुयो। अलाह पाक पंहिंजो दीदार बि करे त हयाती में हिन मोह न आहे की मां तुंहिंजो अलाह तुंहिंजे साम्हूं आहियां पोइ ख़ुशि थी पोइ मोह आहे। आख़िर इहा शइ आहे की पोइ त तूं असांजो मौत खे पसंदि नथा कयूं, माना आख़िरत कोन्हे न। दुनिया में ग़रक़ थिया पिया आहियूं, पोइ भउ थिए थो, क़ब्र जो भउ, अज़ाब जो भउ, हे भउ हो भउ। बाबा जेको अलाह जे सां तुंहिंजी हिते मोहबत आहे उहो अलाह तुंहिंजो वफ़ादार बि थी ख़्यालु कजांइ। उहो बेवफ़ादार आहे हिन दोस्तनि वांगुरु, उहो वफ़ादार बि थी मौत जे वक़्त तोसां वफ़ादारी कंदो। जॾहिं क़ब्र में वेंदे अकेलो हूंदो तोसां मोहबत जो बर्ताव कंदो, तूं बि मोहबत जो बर्ताव कंदे। छा कंदे दऊं जी उछल छॾियो मां निमाज़ पढ़ां। अलाह ने मुंहिंजो वादो मूंसां मोहबत कंदो। निमाज़ जो शौक़ीन हुयो, सजदे जो शौक़ीन हुयो, हिनखे छॾियो त निमाज़ पढ़े पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं पोइ ॾिसो अलाह पाक उन जो पासो थो वठे। मुमिन आख़िरत खे कमाए अलाह खे राज़ी करे। वॾो मसइलो आहे मौज़ू मां तव्हां ॿुधायां न फ़िक्र आख़िरत माना ॿिनि कलाकनि जो मौज़ू आहे। अलाह पाक तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।